अच्छा अस्सलाम वालेकुम। हाणे हे एग्जाम्पल नंबर 2 आहे। पहिरियों तव्हांखे मां एक्सप्लेन करे आयो आहियां त एक्स जो वैल्यू हाणे हिन टाइप जे क्वेश्चन में छा लिखियलु हूंदो, फाइंड द वैल्यू ऑफ एक्स। रूल तव्हांखे मां ॿुधायमि त बराबरि जे हिन पासे ॾांहुं सिर्फ़ु एक्स बचाईंदासीं, बाक़ी जेके अंग आहिनि उहे होॾे खणी वेंदासीं। हाणे तव्हां पहिरियों नज़र फेराए वञो त ॾिसो हे 8 प्लस जो 8 वाधारो आहे, हे 4 हे 2 वाधारो आहे। हाणे ॾिसंदा त एक्स सां हिननि जो रिलेशन छा आहे। ॾिसो हे एक्स सां रिलेशन ॾिसणो आहे। हे एक्स सां 8 प्लस थिए थो, हे 2 जेको गॾु पियो हूंदो आहे तव्हांखे मां सम्झायो आहे, इहो ज़रब में आहे, ठीकु आहे। ऐं हेठों जेको लिखियलु आहे इहो वंड में आहे। हाणे कीअं ख़बर पई वंड में आहे? वंड खे लिखण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि। असां हिनखे 6/2 हीअं बि लिखी सघूं था पिया, या वरी 6/2 यानी 6 मथां लिखी जेका लकीर ॾे हेठों 2 लिखंदासीं त इहो छा आहे, वंड में लिखण जो तरीक़ो। हिन जो मतिलबु आहे 2 वंड में आहे। हाणे हिते बि इहे 4 जेको आहे सो इहो वंड में आहे। हाणे जेको वंड में आहे पहिरियों इनखे होॾे खणी था वञूं, 3 अंग आहिनि न, 1 बाय 1 इन्हनि खे सॉल्व कयूं था पिया। ॾिसो 4 होॾे खणी वेंदासीं त 2x + 8 साॻियो ई रखंदासीं, इनखे असां हथु फ़िलहाल न लाहींदासीं। हे 6 बि पंहिंजी जॻह ते पियो हूंदो, सिर्फ़ु 4 जेको वंड वारो आहे इहो हेॾे अची छा थी वेंदो, ज़रब थी वेंदो। घणा छोकिरा छा ग़लती कंदा आहिनि, हेॾे बि 4 ज़रब कंदा आहिनि, हिते बि 4 हेठों लिखियलु पियो हूंदो आहे। हे 4 होॾे शिफ्ट थी वियो, इन करे असां हिते न लिखंदासीं। हाणे असां छा कंदासीं, हे ज़रब छॾाईंदासीं। 2x + 8 = हे घणो थी वेंदो, 24 थी वेंदो। ॾिसो असां वंड ख़तमु करियासीं। हाणे असां छा कंदासीं, जेको हे प्लस वारो आहे, ॾिसो 3 दर्जा 3 अंग हुया न एक्स्ट्रा, असां हिकिड़ो ख़तमु कयोसीं, हाणे 2 बचिया आहिनि। हाणे वरी असां +8 होॾे खणी था वञूं त छा थी वेंदो, 2x = 24। हाणे जेको 8 प्लस जो हुयो रूल तव्हांखे ॿुधायो आहे, होॾे वञी छा जो थी वेंदो, माइनस जो थी वेंदो, -8, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, 2x = 24 मां 8 कट कंदासीं, बाक़ी घणो बचंदो, 16 बचंदो, ठीकु आहे। 2x = 16। ॾिसो 3 हुया, 4 वंड में हुयो, होॾे खणी आया त ज़रब थी वियो, 24 थी वियो, 6 सां ज़रब थी वियो। वरी 8 प्लस जो हुयो, होॾे खणी आया त माइनस थी वियो, 24 मां 8 कट थी वियो, 16 बचियो। हाणे बाक़ी हिकिड़ो अंग बचियो आहे, इहो एक्स सां छा में आहे, ज़रब में आहे। तव्हांखे ॿुधायो आहे 2x मिसाल में हीअं पियो हूंदो 4y, त इहो 4 ऐं y छा में आहिनि, पाण में ज़रब में आहिनि। जेकॾहिं हीअं लिखियलु हूंदो 5c, त इहो 5 ऐं c पाण में छा में आहिनि, ज़रब में आहिनि। हाणे 2 ऐं x ज़रब में आहिनि, त हे जेको ज़रब वारो आहे इहो होॾे वञी छा थी वेंदो, वंड। इन करे x बि सेम लिखंदासीं, 16 बि सेम लिखंदासीं। हाणे इहो 2 जेको आहे सो इहो लिखण जा 2 तरीक़ा आहिनि। या त असां हीअं वंड ॾेई 2 लिखूं, हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो आहे। ॿियो मां तव्हांखे सम्झायमि त हेठों 2 लिखूं तॾहिं बि ख़बर पइजी वेंदी वंड में। हाणे असां हीअं लिखूं था पिया, हाणे 2 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 8 दफ़ा, हिन जो मतिलबु आहे एक्स जो वैल्यू घणो अची वेंदो, 8 अची वेंदो। हे असांजो छा आहे, आंसर आहे, ठीकु आहे। हाणे अचो त चेक करे ॾिसूं त छा इन जो जवाबु सही अचे थो, पर फ़िलहाल सॼो चेक कंदो तव्हां कंफ्यूज़ थी वेंदो। बसि तव्हां ईअं कढणु सिखो। मां वरी रिपीट थो करे वञा, एक्स सां 3 अंग वाधारा हुया, सभिनि खां पहिरियों असां वंड वारो होॾे खणी आयासीं, ज़रब थी वियो, 6 सां 24 थी वियो। ॾिसो बाक़ी दर्जो 2x + 8 साॻियो पियो आहे, 6 बि साॻियो पियो आहे, सिर्फ़ु जेको असां अंग शिफ्ट कयो आहे उहो होॾे खणी आयूं। हाणे ज़रब छॾाई ते 24 अची वियो। हाणे वरी प्लस जो 8 होॾे खणी आयासीं, त इहो 24 मां 8 कट थी वियो, घणो बची वियो, 16, ठीकु आहे। वरी जेको 2 ज़रब में हुयो इहो हेॾे खणी आयासीं, त इहो हेॾे ज़रब वारो होॾे वंड थी वियो, ऐं असांजो जवाबु घणो अची वियो, 8 अची वियो। आई होप हाणे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। कुझु मां प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियां थो, इहे तव्हां सॉल्व करे ॾेखारियो। ऐं जेके दोस्त फेसबुक ते हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहिया आहिनि, जेकॾहिं उहे मूं वटां ऑनलाइन कोचिंग वठणु चाहिनि था, हे असल में ऑनलाइन कोचिंग जे लाइ मां लेक्चर तयारु कयो आहे। जेके दोस्त ऑनलाइन पढ़णु चाहिनि था त हिन व्हाट्सएप नंबर ते मूंसां राब्तो कयो, 45504331, ठीकु आहे। 1500 रुपया 1500 पर मंथ जेका आहे सो फीस आहे, ऐं डेली बेसिस ते हिकिड़ो टॉपिक कवर कराईंदो आहे। 5 डेज़ अ वीक क्लास हलंदी आहे। मुंहिंजो टीचिंग स्टाइल तव्हां ॾिसी चुका आहियो। कंहिं बि दोस्त खे जेकॾहिं ऑनलाइन कोचिंग वठणी आहे त हिन ते राब्तो कयो। थैंक यू।